जन्म हुन जन्म लाइ वचन थो कयां, हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो कयां, मां जिते बे हुजां, मां जिते बे हुजां, ओ सिंध तुंहिंजो थियां। सॼी सिंध जियां मिरपो ख़ास में बि सिंध जो सकाफ़ती ॾियारो परजोश तरीक़े सां मल्हायो वियो। मुखी तक़रीब मिरपो ख़ास प्रेस क्लब अॻियां मुनक़द कई वई, जंहिंमें वॾड़नि नौजवाननि तोड़े ॿारनि सकाफ़ती वेस पहिरे शिरकत कई ऐं झुमरियूं हयूं। क़ौमी ईद जे हिन ॾियारे वारी मुख्य तक़रीब में डिविज़नल कमिश्नर मिरपो ख़ास फैसल अहमद उकेली, डिप्टी कमिश्नर रशीद मसूद, एडिशनल कमिश्नर डॉक्टर अली नवाज़ भूत शिरकत कई ऐं सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इन में सभिनि खां पहिरीं त तमामु सिंध टीवी ऐं तमामु सॼे सिंध में रहण वारनि खे इलाही मुबारकबाद। अॼु जो ॾियारो जेको आहे असांजी सिंध सकाफ़त जो हिकिड़ो हिनजी जेको प्यास आहे, हिनजी हिकिड़ी मिठास आहे, उन में जेकी हिकिड़ो अमन ऐं मोहब्बत जो जेको पैगाम आहे उनजे फैलाव के हवाले से एक इलाही वॾो हिकिड़ो ॾींहुं आहे। माशाल्लाह बहुत अच्छा टाइम गुजर रहा है और भरपूर तरीके से जोश खरोश से सिंध कल्चर डे को मनाया जा रहा है। अगुणे सूबाई वजीर हरिराम केशोरी लाल, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन के मेयर अब्दुल रऊफ गोरी, पीर इज़्ज़त शाह जीलानी, डिस्ट्रिक्ट बार के सदर सिकंदर कोलाची, यंग डॉक्टर एसोसिएशन के अगवान डॉक्टर लेखराज, सीनियर कौम प्रस अगवान एडवोकेट अली हसन चांडियो, वकील कांजी राणो भील समेत मुख्तलिफ यूसीस के चेयरमैन इकबाल पंवर, यासीन बलोच, हनीफ मेमन, अब्दुल रज़ाक हाशमानी, यारमंद बलोच ॿियनि शिरकत कई। सकाफ़ती ॾियारे जी हिन वॾी तक़रीब में जीए सिंध क़ौमी महाज़ पारां रज़ा समूह, हबीब समूह जी अॻवानी में रैली कढी वई। जीए सिंध महाज़ आरीसर तरफ़ां सरमंद लगारी ऐं तनवीर अब्बासी, जीए सिंध महाज़ रियाज चांडियो तरफ़ां आसन भील ऐं आबिद कोरी, सिंध यूनाइटेड पार्टी तरफ़ां लाला अज़हर पठान ऐं मोहम्मद खान मरी, अवामी तहरीक तरफ़ां डॉक्टर दिलदार लगारी, सिंध तरक्की पसंद पार्टी तरफ़ां करीम शर, मुस्लिम लीग फंक्शनल तरफ़ां एडवोकेट मौला बख्श राहू ऐं गज़ाला, डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन तरफ़ां वकील सिकंदर कोलाची ऐं सतराम सोनाड़ी, यंग डॉक्टर एसोसिएशन तरफ़ां डॉक्टर लेखराज राठौड़ ऐं ॿियनि जी अॻवानी में रैलियूं निकितियूं। सिंध यूनिवर्सिटी कैंपस जे शागिर्दनि नौमान पंवर, बरकत पंवर, सिंध बिरोई इताद तरफ़ां दुरमंद बिरोई, वसाण बिरादरी तरफ़ां शाहनवाज़ अलीम वसाण ऐं सालिक मसूद वसाण, पंवर बिरादरी तरफ़ां इकबाल पंवर, जलबाणी बिरादरी तरफ़ां वकास जलबाणी, थाण शहर जे ॻोठाणनि तरफ़ां राजा ज़हीर ख़ासकली, सिंधड़ी प्रेस क्लब तरफ़ां असद शहर अज़ीज़ सागर जी अॻवानी में रैली कढी वई। काठड़ी मां जरवार बिरादरी तरफ़ां उमर जरवार, शुजाबाद प्रेस क्लब तरफ़ां हीरालाल मेघवाड़, लोडा बिरादरी तरफ़ां सरदार लियाकत लोढो, रमज़ान लोढो, दानिश लोढो, बादल लोढो जी अॻवानी में रैली कढी वई। लाशारी बिरादरी तरफ़ां शकूर लाशारी ऐं शेरमन लाशारी, मुतदा मेघवाड़ तरफ़ां डॉक्टर लालचंद प्रेमी, पीपी मिनाटी विंग तरफ़ां रमेश कुमार माली, पाकिस्तान मेघवाड़ इताद तरफ़ां नारायण दास, दिलीप कुमार भील इंटेलेक्ट फोरम तरफ़ां इस्माइल भील तरफ़ां अलॻि अलॻि रैलियूं कढी मुखी तक़रीब में शिरकत कई वई। उन मौके ते सूफ़ी फनकारा ख़ुशबू लगारी सकाफ़ती गीत गाए वेठलनि खे झुमाए छॾियो। त वरी भगत भूरालाल भिटशाही बि सकाफ़ती गीत ॻाया, जिते नौजवान पारां झुमरियूं हयूं। सतार जोगी अलॻि अलॻि धुनूं ॿुधायूं ऐं क़ौमी तोड़े सकाफ़ती गीत ॻाया, जंहिं ते नौजवान तोड़े वॾा झुमरियूं हणंदा रहिया। जॾहिं त मिरपो ख़ास शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां नौजवान सिंधी टोपियूं, अजरकूं पहिरे झुमरियूं हणी मिरपो ख़ास प्रेस क्लब जी मुख्य तक़रीब ते पहुता। कैमरामैन एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, सिंध टीवी न्यूज़ मिरपो ख़ास।